नाज़रीन, क़ंधकोट के कच्चे में ऑपरेशन दौरान एक धाड़ेल मारिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, क़ंधकोट कच्चे वारे इलाइक़े में एसएसपी अमजद शेख जी अॻवानी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो हेवी मशीनरी सां गॾु मुसलसल वो ऑपरेशन हलंदड़ आहे ऐं इहो ऑपरेशन ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ ऐं मुग़विन जी बाज़ियाबी जे लाइ वो ऑपरेशन हले पियो। इन हलंदड़ ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले दौरान फायरिंग में हिकु धाड़ेल वो मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु धाड़ेल ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मारिजी वियल धाड़ेल जो लाश आहे उहो हथ करे सिविल अस्पताल क़ंधकोट पहुचायो आहे ऐं मारिजी वियल धाड़ेल जी सुञाणप आहे उहा रियाज़ जागीराणी के नाले सां थी आहे। इन ई सिलसिले में जॾहिं असांजो एसएसपी कश्मीर क़ंधकोट अमजद अहमद शेख सां राब्तो थियो त हुनजो चवणु हो त कच्चे जे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जे हलंदड़ ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान वो पुलिस जी फायरिंग में जागीराणी गैंग जो रियाज़ जागीराणी वो मारिजी वियो आहे ऐं संदसि हिकु साथी वो जख्मी थी पियो आहे। मारिजी वियल धाड़ेल आहे वो अगवा फुर धाड़नि ऐं कतल समेत केतिरनि ई ॾोहनि में वो पुलिस के घुरबल हुयो। एसएसपी जो वधीक चवणु हो त पुलिस जी वधीक वो नफ़री तलब करे कच्चे वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिछूं क़ाइमु करे ऑपरेशन के वधीक वो कयो पियो वञे ऐं ज़ख़्मी धाड़ेल जी भी वो तलाश जारी आहे। ऐं हिन वक़्तु कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एसएसपी जो चवणु आहे त धाड़ेलनि जो घेरो आहे वो तंग कयो वियो आहे ऐं जेके पुलिस एहलकार समेत जेके मुग़वी आहिनि उन्हनि मुग़विन खे भी जल्द बाज़ियाब करायो वेंदो ऐं ॿियूं केतिरियूं ई कामयाबियूं जेके आहिनि उहे पुलिस खे मिलंदियूं। ऐं इन ऑपरेशन दौरान मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके बदनाम धाड़ेल आहे हयो उन गैंग जो भी घेरो तंग कयो वियो आहे ऐं कुझु ॾींहं अॻु में ख़ादिम भयो जो जा जेके ठिकाणा हुया उन्हनि जे साथियुनि जा जेके ठिकाणा हुया उहे भी ड्राए पट करे उन्हनि खे बाहियूं वयूं। हिन वक़्तु उते जेके ठिकाणा ड्राए पट कया विया उते एसएसपी जो चवणु आहे त पुलिस जा जेके चौकियूं आहिनि पुलिस जूं पिकटूं आहिनि उते कैंपूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि। जी गुलाम रसूल, जी महिरबानी।